जी त सिंधी तव्हांखे पाण ख़बर आहे हाणे मूंखे ऐसी कोन्हे मूंखां सकर वारी रेजस पुछे त कंहिंखे ॾियां वधां हां मां हेॾी सारी सैयदनि जी दरबेले वारनि जी पहिरियां बुरको पाईंदी हुअमि पड़ी ॿधी वेंदी हुअमि मुंहुं न ॾींदो हो न कढण आफ्ताब शाह मुंहिंजो ॾेर ऐं मुस्तफ़ा शाह मुंहिंजो ॾेर दरबेले वारो हाणे ते वियव लीराई लही मुंहिंजा अञा बसि कुझु ॾींहंनि बाक़ी कुझु ॾींहं बचा अथव सॼी उघाड़ी रोट ते तव्हांजे अॻियां थी तो तरीअ ते अथव मुंहिंजो बग़ैर भांडनि जे करे थियो न बग़ैर भांडा त जहिड़ाईंदा आहिनि भांडल जो मतिलबु इहो आहे जाइण वारो पोइ आफ्ताब शाह वियाजी मुंहिंजो ॾेर उनखे त घणा पैसा बिना सिधी अथसि ज़मीन फाइलनि बिना कागज़नि बिना उहा खई वेठो आहे उन मां के वोण पुटियूं अचनि थियूं अख पाए सॼा त मुंहिंजे हलाए सॼो व्याज थो हलाए भले मूंखे माराए थो मुंहिंजो ॾेर आहे मूंखे माराए थो मूंखां हिन सिगारेट घुराए छॾी सॼो माराए छॾे न त बि मां चवंदीमांसि त भा तूं रिश्वत खाराए माण्हुनि खे मूंखे माराई थो छो माराईंदे पाकिस्तान में जीअण जो हणनी खे हक़ आहे को कश्मीर त कोन्हे ॼमूं हो जेको मोदीअ वारो उहो त कोन्हे हे त पाकिस्तान आहे पाकिस्तान आज़ाद कयो काइदे आज़म तव्हांखे पाण ख़बर आहे मां हेॾी सारी मखदूम हिनाली दवाए पे दरबेले वारनि जी आहियां हूंदसि लीड़ो लीड़ो थींदसि उघाड़ी थी रोडनि ते शरका कंदी सां पेशाब कंदी वेंदी मां ॿुधाए थी छॾियांव